कंडियारो भरिसां ॻोठु छितो माछे जे रहवासी सोलंगी बिरादरी जे माण्हुनि पारां बिरादरी जे बासरनि जे मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते अज़ीम सोलंकी, अशरफ सोलंकी ऐं ॿियनि दाहींदे जो त माही भाण भरिसां कचे वारे इलाइक़े बुंडी अतल शाह में संदन ज़रई ज़मीन आहे जेका हिन पैसनि एवज़ ख़रीद कई हुई, जंहिंजो वटनि रिकॉर्ड बि मौजूदु आहे। हाणे बिरादरी जो बासर लियाकत सोलंकी, शबीर सोलंकी, मंज़ूर सोलंकी ऐं ॿिया ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। असांखे ज़बरदस्ती भतो तलब कयो पियो वञे, न ॾियण ते धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। बासर ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि, दाऊं करे थकिजी पिया आहिनि, पर दाद रसी न पई थिए। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फ़िरोज़, DSP कमाल देरो समेत वसवारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ क़दम खयां वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।